दोस्तों अस्सलाम वालेकुम। 11 साल अॻु में लाड़काणे जे मासूम अमार जतोई खे अगवा कयो वियो ऐं जवाबदारनि उनखे ज़िंदा पूरियो हुयो, जंहिंमें हू क़तलु थी वियो, मरी वियो हुयो, जंहिंजो लाश जवाबदारनि मीडिया जे साम्हूं कैमराउनि जे साम्हूं उन घर मां कढियो हुयो ऐं उन्हनि एतिराफ़ु कयो त उन्हनि ॿार खे क़तलु कयो। ATC जी कोर्ट जवाबदारनि खे सज़ा ॾिनी हुई। पर गुज़िरियल हफ़्तो पहिरियां सिंध हाई कोर्ट जी डबल बेंच जस्टिस KK आगा ऐं जस्टिस अमजद बोयो साहब जी अदालत जवाबदारनि खे सज़ा उन्हनि जी मुअत्तल करे उन्हनि खे बाइज़त बरी करे छॾियो ऐं जवाबदार ख़ुशि आहिनि, जशन पिया मल्हाइनि, उहे आज़ादु थी विया। वॾो ज़ुल्म आहे, वॾो करब आहे त सिंध में हिकु त जवाबदारनि खे सज़ाऊं कोन थियूं अचनि, कातिल हिकु ॿधिजनि नथा। जेकॾहिं माइट सोशल मीडिया या अवामी दॿाउ सबबु उन्हनि जी गिरफ़्तारी थिए थी ऐं जॾहिं उन्हनि खे सज़ा अचे थी त पोइ हाई कोर्ट उन्हनि जवाबदारनि खे आज़ादु करे थी छॾे। मासूम 4 सालनि जे ॿार मासूम अमार जतोई खे क़तलु कंदड़ जवाबदारनि बाबति इहे ख़बरूं आयल आहिनि साम्हूं त जवाबदारनि कातिलनि सरकारी वकील खे सलीम अख्तर बुढ़ो साहब आहे शायदि यकीनन, जंहिंखे उन्हनि 30 लख रुपया ॾिना, उन्हनि जो केस अदालत में वराए रीट्रायल करायो ऐं KK आगा साहब पीपल्स पार्टी सां कुर्बत रखणु सबबु, छाकाणि त जेको जवाबदार आहिनि उन्हनि जो तइल्लुक़ बि पीपल्स पार्टी सां आहे ऐं KK आगा साहब जो तइल्लुक़ बि सिधी अणसिधी तरह पीपल्स पार्टी सां आहे। जंहिं करे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट या पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उहा सिधी अणसिधी तरह सिंध जे काफ़ी जजनि ते असरअंदाज़ थींदी रहंदी आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध जा अक्सर जज साहिबान जेके आहिनि उन्हनि जो तइल्लुक़ पीपल्स पार्टी सां आहे। वॾो ज़ुल्म आहे इहो त मासूम ॿार जे कातिलनि खे सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी सां कुर्बत हुजणु सबबु उन्हनि खे आज़ादु करे थी छॾे। ज़ाहिर आहे इहे कातिल ॿार निकिरी आया आहिनि, वरी कंहिं ॿिए मासूम ॿार खे निशानो बणाईंदा। सिंध जे अंदरि मासूम ॿार, नंढड़ा ऐं औरतूं जेके आहिनि उहे वधीक सफ़र कनि था। उहे हज़ारे केस रिपोर्ट थियनि था, पर अॼु ॾींहं ताईं जवाबदारनि खे का बि सज़ा न आई आहे। सिंध में लखें केस अल्तवाउनि जो शिकार आहिनि कोर्टुनि में, पर अफ़सोस आहे जो कोर्टूं जेके आहिनि उहे जवाबदारनि खे सज़ा ॾियण जे बजाए, केस हलाइण जे बजाए जेको आहे सो आएं बाएं शाएं खां कमु वठंदियूं रहंदियूं। सॼी सिंध में सूरत हाल ख़राबु आहे। वाहिद सिंध जूं अदालतूं आहिनि जिन में इहो आसिरो हूंदो आहे त हितां जवाबदारनि खे सज़ा मिलंदी, मज़लूमनि खे इंसाफ़ मिलंदो, पर टको ऐं दुआ। ऐं सम्झां थो त जेकॾहिं जिते सिंध में जागीरदार, वॾेरा, धाड़ेल, पुलिस, पीर ऐं पीपल्स पार्टी जी जेको आहे सो हिकु पेज ते आहिनि, हुते अदालतुनि जो बि जेको निज़ाम आहे उहो बि उन्हनि जी पैरोकारी में हली रहियो आहे। असां सभिनी सिंध जे आम माण्हुनि खे, मज़लूम माण्हुनि खे ऐं जेके ज़ुल्म जो शिकार माण्हू आहियूं, असांखे इन्हनि अदालतुनि जे लाइ बि आवाज़ु उथारणो पवंदो। जेसिताईं सिंध जूं अदालतूं ठीकु नथियूं थियनि, जेसिताईं सिंध जूं अदालतुनि में मज़लूम माण्हुनि खे प्रॉपर इंसाफ़ नथो मिले, तेसिताईं सिंध में इंसाफ़ न मिलंदो, ज़ुल्म जबर जारी रहंदो। कानून लागू कंदड़ इदारा या सुप्रीम कोर्ट इहा जांच करे त शहीद मासूम अमार जतोई जे कातिलनि खे सरकारी वकील कीअं छॾायो। सरकारी वकील जेको हूंदो आहे उहो त मज़लूमनि जो साथी हुजणु खपे। सरकार उनखे पघार ॾींदी आहे त तूं जेके कातिल आहिनि, ज़ालिम आहिनि, तूं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि खे सज़ा ॾियाराए। ख़बर न आहे हिते छा पियो थिए सिंध में। अदालतूं जवाबदारनि खे ईअं छॾे ॾियनि थियूं। सिंध में इंसाफ़ ई कोन्हे को। माण्हू मरनि पिया, पुलिस FIR कटण लाइ तयारु कान्हे का। जॾहिं FIR लूली लंगड़ी कटिजे थी त अदालतूं छॾे थियूं ॾियनि। जेकॾहिं निज़ाम ईअं हलियो त पोइ त सिंध त मुकमल तौर ते बर्बादु थी वेंदी। इहे कातिल सुभाणे ॿियनि मासूम ॿारनि खे चीरींदा ऐं फाड़ींदा। ऐं सुप्रीम कोर्ट जे तमामु बहितरीनु चीफ जस्टिस काज़ी ईसा फ़ाइज़ साहब खे गुज़ारिश कयां थो त इन केस जो नोटिस वठनि, ॾिसनि त इन अदालत सॻोरी जे अखियुनि ते कीअं पटी चढ़ियल हुई, कहिड़ी कुर्बत हुई इन्हनि जज साहिबान खे, छा इन्हनि वरितो इनाम में जो इन्हनि मासूम या कातिल छॾे ॾिना आहिनि।
इन जी वरी जांच थियणु खपे, कातिल गिरफ़्तार थियणु खपनि। इन्हनि जज साहिबाननि ते वॾा सवाल उथनि था। इन सरकारी वकील खे नौकिरी मां फ़ारिग़ कयो वञे। इन अदालत खे तालो लॻाइणु खपे उसूल। इन जज साहिबनि खे अलाए कीअं निंड ईंदी आहे राति जो। एॾो ज़ुल्म ऐं बरबरीअत। कातिल चवे थो मूं क़त्लु कयो आहे, उहो कैमराउनि जे साम्हूं चवे पियो, एतिराफ़ु करे पियो, उनखे जज छॾे ॾिनो। ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असीं मुतालबो था कयूं सुप्रीम कोर्ट खां, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां, असीं मुतालबो था कयूं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां त महिरबानी करे जनाब अला हिन केस खे रिविज़िट कयो वञे। हिन जा जवाबदार जेके छॾिया विया आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। न त सिंध में वॾी बेचैनी पखिड़िजी वई आहे, माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। त जेकर अहिड़े क़िस्म जा इहे कातिल ॿार घुमंदा त वरी कई ॿिया मासूम ॿार इहे चीरींदा ऐं फाड़ींदा। अफ़सोस आहे मूंखे त इन्हनि अदालतुनि ते। अलाए कहिड़ियूं इहे अदालतूं आहिनि, अलाए कीअं इहो इंसाफ़ थो थिए।